कंदा आहियूं, असां नकल कंदा आहियूं। कई माण्हू त भक्ति जी भी नकल कंदा आहिनि। चओ राम। हाँ, असली भक्ति न, नकली कंदा आहियूं, नकल कंदा आहियूं। कॉपी न कयूं भाई, देखा देखी न कयूं। ये ॻाल्हि मां सभिनीनि खे थो चवां, केवल भक्ति करण वारनि खे न। कॉपी न कयूं, देखा देखी न कयूं। कई बार छा थींदो आहे कि असां देखा देखीअ में पंहिंजे हैसियत खां वधीक कोई शइ घुरी वठंदा आहियूं, पंहिंजे वॾनि खां, पंहिंजे दोस्त यारनि खां, पंहिंजे परिवार वारनि खां। चओ हरे राम। छो? छो जो हुन वटि उहा ई शइ आहे त मूं वटि छो न हुजे भाई। कॉपी न कयूं। संत चवनि था ध्यान ॾियो भैया, देखा देखी मत करो, कॉपी मत करो, चीटिंग मत करो। क्यों? क्योंकि एग्जाम के क्वेश्चन पेपर भले ही सबके सेम आते हैं, तो तव्हां कॉपी करे वठंदव तो पास छा भाई? एग्जाम में अगर कोई सामू वेठो आहे, उनजो तव्हांजो क्वेश्चन पेपर सेम आहे, उनजी कॉपी कंदव, नकल कंदव तो छा थींदव? पास थी वेंदव न। फेल कीअं थींदव? फेल थींदव। चओ हरे राम। हाँ, सामू वारो मंगलू राम हुजे तो पोइ ॿी ॻाल्हि आहे। उन अगर ऊंधो ठाहियो हूंदो पेपर त तव्हांजो बि ऊंधो ई थींदो भैया। पर सामू वारो होशियार आहे, बढ़िया सुठी पढ़ाई करण वारो आहे, उनजो तव्हांजो क्वेश्चन पेपर सेम आहे, तव्हां उनजी नकल कंदव, कॉपी कंदव, उहो ई लिखी ईंदव त तव्हां छा थींदव? पास थी वेंदव। एग्जाम के क्वेश्चन पेपर आपके सेम होंगे, पर जीवन के क्वेश्चन पेपर सेम नहीं होंगे भैया। जिंदगी तव्हांखे हिकु जहिड़ो क्वेश्चन पेपर, हिकु जहिड़ी जिंदगी न मिलंदी आहे सभिनीनि खे। जो देखा देखी कॉपी कंदव त पास थी वेंदव। चओ हरे राम। देखा देखी न, नकल जी भक्ति न कयूं, असल में भक्ति कयूं।